जेतिरो इंसान मज़बूत ऐं दिलेर आहे ऐं ओतिरो ई वरी नाज़ुक कमज़ोर ऐं बुज़दिल आहे। संदसि इब्तिदा नही फुल जिस्म ऐं नाज़ुक तरीन गोश्त जे लुधड़े जी सूरत में थिए थी। एतिरो नाज़ुक हूंदो आहे जो न सिज जे घणी रोशनी बर्दाश्त करण जी मंझसि सघ हूंदी आहे, न ई गर्मी सर्दी सहण जी कुवत रखंदो आहे। खेसि उन ई आफ़तुनि खां महफ़ूज़ करे ज़िंदा रखियो वञे थो। उन वक़्तु हू बिल्कुलु बेअकुल ऐं लाशऊर हूंदो आहे। उन वक़्तु खेसि दोस्त तोड़े दुश्मन जी का बि सुञाणप न हूंदी आहे, त वरी मंझसि दिफ़ा करण जो शऊर बि न हूंदो आहे। खेसि कंहिं नफ़े या नुक़सान जी परवाह बि न हूंदी आहे, त वरी मंझसि पंहिंजी मर्ज़ीअ सां को फ़ासिलो बि तय करण जी ताक़त न हूंदी आहे। संदसि सारी ज़िम्मेवारी ॿियनि ते रखंदो आहे। संदसि हर दुश्मन नुक़सान खां हिफ़ाज़त करण ऐं संदसि खाधो खुराक ऐं ॿियनि ज़रूरतनि जो पूराओ करण बि ॿियनि जे ज़िम्मे हूंदो आहे। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो, असीं भलीकार चऊं था। अब्दुल खालिक सिंधी साहब आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। अब्दुल खालिक सिंधी साहब, मोस्ट वेलकम सर। एंड जाहिद हुसैन गोपांग साहब, सर वज़ीर मक्सी साहब, मोस्ट वेलकम। ऐं ॿिया काफ़ी सॼणा दोस्त शामिल थी चुका आहिनि, असीं भलीकार चऊं था। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ई ॿुधी रहिया आहियो, असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। शल हर कामयाबी अव्हां जा कदम में। मोहम्मद कासिम गोपांग साहब, फिराम नसीराबाद नाके खां वाहिद कालानी साहब, फिराम शदाद कोट अहमद नवाज साहब, फहद अजीज लगारी साहब, मोस्ट वेलकम। नियाज साहब, अब्दुल खालिक सिंधी साहब, आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। असीं अव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो, कहिड़नि हालनि में आहियो? असांजो करम मंगसी साहब किथे आहे? अच्छा, आबिद मुगेरी साहब, सज्जाद एंड रईस कुर्बान मंगसी फराम कर रांची खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं भलीकार चऊं था तव्हां सभिनी दोस्तनि खे। जी दोस्तों, अॼु जो मौज़ू, असांजो टॉपिक तमामु बहितरीनु आहे। सिस्टर हुमेरा गुल एंड राबिल, मोस्ट वेलकम। जाहिद साहब असांखे सऊदी अरब खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। नवाबज़ादा खालिद मंगसी फराम झल मंगसी खां, मोस्ट वेलकम नवाब साहब। ज़फ़र इकबाल साहब अबी तला फिराम दुबई अरब इमारात खां, इशफाक मस्तोई ऐं ॿिया काफ़ी दोस्त। अब्दुल खालिक सिंधी साहब, असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे, तव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था। जाहिद फिराम सऊदी अरब खां लिखनि था, सलाम क़बूल कंदा, सदा मोर कंदा रहो। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, अव्हां जा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। हाजी वज़ीर मंगसी साहब फराम दोसिली ॻोठ खां असांखे ॿुधी रहिया आहिनि। ज़मीर सुमरो साहब, असांजो पहिरीं प्यारो दोस्त, उहे लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त,
दिल के वणदड़ आवाज़, दिल के वणदड़ आवाज़। मेहरबानी सर। हक मक्सी साहब फिर हम दुबई अरब इमारात का लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका हैं एंड अब्दुल खालिक सिंधी साहब को जो लिखी रहे वक्त गुज़रण सां गॾु संदसि हर सलाहियत, ताक़त, इल्म, अकुल ऐं शऊर बि वधंदा रहंदा आहिनि। जॾहिं हू जवान थिए थो त मजास इहा ॻाल्हि जनम वठणु लॻंदी आहे त मूं जहिड़ो इल्म, अकुल ऐं सम्झ में शायदि ई को कामिल हुजे, वरी ॾाढ ऐं जिबिर करण मजस जनम वठंदा आहिनि। अब्दुल खालिक सिंधी साहब, असीं अॼु इंसान बाबति ॿुधाए रहिया आहियूं त हू केॾो मज़बूत ऐं दिलेर हूंदो आहे। हक मक्सी साहब लिखनि था त अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर मेहरबानी। लिखनि था तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे। मेहरबानी सर। अब्दुल खालिक सिंधी साहब, असांजो दोस्त करम मक्सी साहब खे किथे आहिनि असांजो दोस्त? असीं उन्हनि खे टेक कयूं था त ताकि हू प्रोग्राम में शामिल थी सघनि। अच्छा, ज़ाहिद भाई जो भी असीं नालो लिखूं था त एंड अहमद नवाज साहब भी प्रोग्राम में पहुंची चुका है। असीं अहमद नवाज साहब के भली कारजूं था करम मक्सी साहब के पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयोसीं। करम मक्सी साहब फिर शदात कोट खां। मोस्ट वेलकम सर। करम मक्सी साहब किथे आहियो, कहिड़नि हालनि में आहियो ऐं कीअं आहियो? असीं हर प्रोग्राम में पंहिंजे में अव्हांखे यादि कंदा आहियूं। नूर खोसो साहब फिर हम दुबई अरब इमारात मां गुलाब जा गुल मोकिलनि था। मेहरबानी। एंड असलम मक्सी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम अद्दा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। असलम मक्सी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। असलम मक्सी साहब, असांखे कुछ ॾींहं वल मिलियो हुयो कंहिं प्रोग्राम में। भाऊजन असांखे सुञाणे करे चयो त सर तव्हां कंबर FM ते अव्हां ई प्रोग्राम कंदा आहियो। मेहरबानी सर। असलम मक्सी साहब, इहो अव्हांजो प्यार ऐं मोहब्बत। अहमद नवाज साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम प्यारा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर अहमद नवाज साहब, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? मेहरबानी। करम मक्सी साहब, असांजो दोस्त महबूब माण्हू शदात कोट खां लिखनि था त अस्सलाम वालेकुम अद्दा। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर करम मक्सी साहब, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजो दोस्त अब्दुल खालिक सिंधी साहब खे बि असांजा सलाम एंड वाहिद कालानी साहब ऐं महबूब माण्हू मीर गैबी खान साहब खे बि सलाम। अच्छा, अब्दुल खालिक सिंधी साहब चैम्पियन प्लेयर आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में हू असांजे प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। करम मक्सी साहब एंड अब्दुल खालिक सिंधी साहब, असीं हर पंहिंजे प्रोग्राम में अव्हांखे यादि कंदा आहियूं। शायदि तव्हां मसरूफ़ आहियो पंहिंजनि ज़िंदगी में। मेहरबानी। अब्दुल खालिक सिंधी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। अब्दुल खालिक सिंधी साहब, मेहरबानी। तव्हां वधीक लिखियो आहे त मूं समेत अव्हांजो मासात सनाला भाउ अव्हांखे सलाम ॾे पियो भाउ। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सनाला साहब जा भी सलाम पहुंची चुका आहिनि। मेहरबानी।
ऐं तव्हां कमेंट में बाहूं ॿधी रहिया आहियो ऐं कमेंट सां गॾो गॾु कुझु दिलियूं मोकिले रहिया आहियो। सर असीं अव्हां जा ख़ादिम आहियूं। महिरबानी अब्दुल ख़ालिक सिंधी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। फारूक अहमद बलोच, मोस्ट वेलकम। बहुतार सुधीर मंगसी फ्रॉम कलर शाख ॻोठ खां ज्वाइन थी चुका आहिनि। नूर खोसो साहब दुबई अरब इमारात में। मोहम्मद फारूक फ्रॉम लंडन। वहीद फर्राम नवाब शाह खां। अच्छा अहमद नवाज साहब लिखनि था त सरकार दुआ आहे अव्हां जी, अव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो। सरकार दुआ आहे अव्हां जी, अव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैर खैरियत दुआऊं सर। अहमद नवाज साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब वंस अगेन महबूब माण्हू लिखनि था त मासात सनाला ख़ान अव्हां जो प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। सर महिरबानी सर, तव्हां पंहिंजे टीम सां गॾु असांखे ॿुधी रहिया आहियो ऐं जेके बि अव्हां सां गॾु आहिनि असांजो बि अव्हांखे सलाम आहे। महिरबानी। फहद अज़ीज़ लगारी साहब, राइटर माण्हू भाऊ जंहिंजा काफ़ी बुक्स लिखियल आहिनि। महिरबानी फहद अज़ीज़ लगारी साहब। ठरी मीरवाह खां तव्हां प्रोग्राम ज्वाइन कयो आहे। ज़मीर सुमर साहब लिखनि था त दिलचस्प प्रोग्राम। महिरबानी। अब्दुल हफ़ीज़ सोलंगी साहब लिखनि था त लवली। फिराम दादू खां। मंज़ूर सखराणी जे शहर खां असांजे दोस्त ॿुधी रहिया। अब्दुल हफ़ीज़ सोलंगी साहब उस्ताद माण्हू आहिनि। वंस अगेन लिखनि था त डियर कैसे हैं आप। अल्हम्दुलिल्लाह सर, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो खैरियत दुआऊं। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब लिखनि था त अल्लाह पाक अव्हां खे हमेशा खुश आबाद रखे, आमीन। महिरबानी सर, शाल सदाई आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। असांजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। बहुतार सुधीर मक्सी साहब नाइस माशा अल्लाह लिखी रहिया आहिनि। कलर शाख ॻोठ खां। अब्दुल हफ़ीज़ साहब लिखनि था त मौला पाक सलामत करे आपको, आमीन। महिरबानी सर। ज़फ़र दायो साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि तालका बाकरणी खां। असांजो उस्ताद ऐं महबूब माण्हू। साईं ज़ाहिद साहब लिखनि था त सर अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। सर ज़ाहिद साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? अव्हां जी तबीयत कीअं आहे? शाल सदाई आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। चल हर कामयाबी अव्हां जा कदम चुमे। बहुतार सुधीर माक्सी साहब फिराम कलर शाह ॻोठ खां कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि। बशीर अहमद माक्सी साहब। अच्छा डॉक्टर ज़ाहिद साहब लिखनि था त सर रात जे हिन प्यारे पहर में अव्हां जो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। सर रात जे हिन प्यारे पहर में अव्हां जो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। महिरबानी डॉक्टर ज़ाहिद साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। बिलावल माक्सी साहब, असांजो मासात शौकत साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। अच्छा काफ़ी लेंथी मैसेज अची चुका है अब्दुल ख़ालिक सिंधी साहब ने, यो पढ़ूं था। अच्छा शहीद अली बलोच साहब लिखनि था त जियो मामा जियो। महिरबानी शहीद मंगसी बलोच साहब, महिरबानी। असांजो प्यारो दोस्त अब्दुल हमीद मंगसी साहब के सलाम। सभिनी दोस्तनि के सलाम। अच्छा करम मंगसी साहब, अब्दुल ख़ालिक सिंधी साहब तव्हांजो कमेंट असीं पढ़ूं था। अव्हांजे कमेंट के बाक़ाइदे टाइम ॾींदासीं। एंड करम मंगसी साहब लिखनि था त कोशिश रिपोर्टर फिदा हुसैन भट्टी सां कचहरी कयां पियो, अचानक अव्हांजो प्रोग्राम जो आवाज़ कननि ते पहुतो। प्रोग्राम में शामिल थी विया आहियूं।
अवां जो थोराइतो आहियां, अवां जो थोराइतो आहियां। तव्हां असांखे यादि कंदा आहियो, बिल्कुलु तव्हां बि हर वक़्तु असांजे दिलनि में आहियो। लख कुर्ब अदा। करम बख्शी साहब महिरबानी। अव्हां जे लफ़्ज़नि में, अव्हां जे कमेंट में प्यार, मोहब्बत, चाहत ऐं इश्क समायल आहे। फिदा हुसैन भट्टी साहब खे असांजे तरफ़ां सलाम। उहे ई हथ असीं मथे कया आहिनि। सलाम सर, महिरबानी। सईद बलोच साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। अब्दुल ख़ालिक, इशफ़ाक़ अहमद बि प्रोग्राम में शामिल आहिनि। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब लिखनि था त फिदा हुसैन के सलाम सर। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। अब्दुल ख़ालिक सिंधी साहब लिखनि था त पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद। राय एजेंट मुल्क गद्दार, टारगेट किलर्स, भत्ता माफिया, बोरी बंद लाश ॾींदड़ MQM दहशतगर्द मुहाजिर क़ौम जेके सिंधी क़ौम परस्त अॻुवाणनि जे 2 किलोमीटर परे पुरअमन धण एहतजाज कंदड़नि खे नाकाम बणाइण जी कोशिश कंदड़ सिंध मुल्क दुश्मन MQM पंहिंजे कुझु गुंडनि खे सिंधी अजरकूं टोपियूं पाराए बारिया टाउन जे मुख गेट खे केमिकल ज़रिए बाहि ॾियाराई। चालाकी सां सिंधू देश जा नारा हणाए सिंधी नौजवाननि खे मछराए अंदरि तोड़ फोड़ कराइण खां पोइ बारिया टाउन में प्रेस कॉन्फ्रेंस करे दुनिया आॾो सिंधी सवाजड़े क़ौम खे पाक मुल्क गद्दार चई पाण खे मोहबे वतन अमन पस्त। अच्छा, अब्दुल ख़ालिक सिंधी साहब महिरबानी, तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे। पाक मुल्क गद्दार चई पाण खे मोहबे वतन अमन पसंद क़ौम सॾु रहण जी कोशिश ते खेनि शेम कयूं था। अच्छा, महिरबानी सर अब्दुल ख़ालिक सिंधी साहब। ॿियनि दोस्तनि जो बि कमेंट पढ़ंदा हलूं। मामा हुसैन बख्शी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि सऊदी अरब खां। नूर हसन साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि, असांजो दोस्त फ्राम सऊदी अरब खां। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहियो, असीं अव्हांखे भलीकार चऊं था, वेलकम चऊं था। मोस्ट वेलकम वंस अगेन। नूर हसन साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। नूर हसन साहब, नूर हसन बख्शी फ्राम सऊदी अरब खां। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। करम बख्शी साहब लिखनि था त महिरबानी, लख कुर्ब अदा। करम बख्शी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। We have too much respect in our heart for you without any greed. असांजे दिलनि में मोहब्बत प्यार समायल आहे अव्हां लाइ बिना कंहिं लालच। अच्छा, मोहम्मद हुसैन बख्श साहब असांखे सऊदी अरब खां मामा हुसैन जानी भलीकार। कमेंट में अव्हां गुलाब जा गुल मोकिले रहिया आहियो, महिरबानी। असांजो दोस्त नवाज़ बख्शी खे सलाम। हाजी हाकिम साहब खे बि सलाम, ऐं जेके बि दोस्त अव्हां सां ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे बि सलाम। अबी तलहा फ्राम दुबई अरब इमारात खां। करम बख्शी साहब, असीं वधीक अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दुनियादारी खे ॾिसंदे हर हालत जो मुक़ाबिलो ॾाढी दीद दिलेरी सां कंदो आहे इंसान। एतिरे हद ताईं जो हू पंहिंजे ख़ालिक जे मुख़ालिफ़ थी बीहंदो आहे,
पंहिंजे मालिक खे चैलेंज करणु लॻंदो आहे। मुबारज़ बणिजी हर कंहिंखे मुक़ाबिले जी दावत ॾियणु लॻंदो आहे इंसान। ख़ालिक काइनात सां मुहाॾो अटकाईंदे ज़रो बि ख़ौफ़ महसूसु न कंदो आहे इंसान। पंहिंजे ख़ालिक जे ख़िलाफ़ तरह तरह जा दलील ऐं गुमान पेश करे साम्हूं वारे खे चित करे विझंदो आहे। संदसि इन बहादुरी, दिलेरी ऐं जुरत खे सलाम आहे। जो बुज़दिल बि एतिरो आहे जो निंड में बि ख़ौफ़नाक मंज़र ॾिसी छिरकी उथंदो आहे इंसान। करमंगी साहब, बहादुर जूं ॻाल्हियूं त असीं अव्हांखे इंसान जूं ॿुधायूं आहिनि, पर इंसान जूं कमज़ोरियूं ॾिसो। उनजी दिलेरी इहा त ख़ालिक काइनात सां मुहाॾो अटकाईंदे ज़रो बि ख़ौफ़ महसूसु न कंदो आहे। पंहिंजे ख़ालिक जे ख़िलाफ़ तरह तरह जा दलील ऐं गुमान पेश करे साम्हूं वारे खे चित करे विझंदो आहे। संदसि उन बहादुरी ऐं दिलेरी, जुरत खे सलाम आहे जो पूरे काइनात जे ख़ालिक खे मुक़ाबिले लाइ ललकारींदे ज़रो बि झिझकंदो न आहे। ऐं वरी इंसान बुज़दिल बि एतिरो आहे जो निंड में बि को ख़ौफ़नाक मंज़र ॾिसी छिरकी उथंदो आहे। अच्छा, असांजो दोस्त अली शेर मांगसी साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी सर। वंस अगेन असांजो दोस्त अली शेर साहब लिखनि था त अदा ख़ुशि हुजो। मोहम्मद हुसैन मांगसी मामा जानी असांखे कमेंट में चांहि जा कप्स मोकिले रहिया आहिनि। अली शेर कमेंट में असांखे दिलियूं मोकिले रहिया आहिनि। असांजो दोस्त अभी तलहा लिखनि था त वेरी नाइस डियर, दुबई अरब इमारात खां, महिरबानी सर। अब्दुल ख़ालिक साहब मोस्ट वेलकम। करम मांगसी साहब शदाद कोट खां चैंपियन प्लेयर। असांजो दोस्त दिलेर माण्हू लिखनि था कमेंट में त बिल्कुलु सही था चओ था, बिल्कुलु सही था चओ था। मिठल मांगसी साहब मोस्ट वेलकम। अब्दुल ख़ालिक साहब लिखनि था त सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। अब्दुल ख़ालिक साहब महिरबानी, तव्हां वधीक लिखियो आहे त खैरपुर नाथन शाह खां तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो, महिरबानी सर। असीं अव्हांखे भलीकार चऊं था। मोहम्मद जावेद भट्टी साहब कराची खां बहरिया टाउन खां लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर। मोहम्मद जावेद भट्टी साहब, असीं अव्हांखे भलीकार चऊं था, मोस्ट वेलकम। करम मक्सी साहब, ही लफ्ज़ कुछ अव्हांजे लाइ, ही शेर व शाइरी अव्हांजी मोहब्बत में पेश कयूं था अव्हांजे नाम। कमी का त हुई जो डूंगर डोरे न सघियासीं, कमी का त हुई जो डूंगर डोरे न सघियासीं। रहबरी ऐं रहज़नी जो फ़र्क़ु अहिड़ो मिटियो, कड़ियूं कड़ियुनि सां जोड़े न सघियासीं। ईअं सफ़र बेमंज़िल ॾाढो कयोसीं, न पहिरीं जो पैगाम आयो न ई हुनखे असांजो ख़्यालु आयो। चरी दिलि जे चकर में 4 ॾहाका खणी वियासीं, न कंहिंजा न पंहिंजा कॾहिं थी सघियासीं, न कंहिंजा न पंहिंजा कॾहिं थी सघियासीं। इन दिलि खे सम्झण में हयाती हली वई, हिन दिलि खे सम्झण में हयाती हली वई, न कंहिंजा न पंहिंजा कॾहिं थी सघियासीं। विरहायल विरहायल मुसलसिल रहियासीं, मंज़िल जो जुनून हमेशा हुयो, पर रस्तनि सां उलझण जी आदत न छॾियोसीं। मंज़िल जो जुनून हमेशा हुयो,
पर रस्तनि सां उलझण जी आदत न छॾियोसीं, सवालनि ऐं सोचण जी रवायत न छॾियोसीं। ईअं धार धार थींदा वियासीं करम बख्शी साहब, ईअं धार धार थींदा वियासीं, ज़माने ते बार थींदा वियासीं। ईअं धार धार थींदा वियासीं, ज़माने ते बार थींदा वियासीं। जॾहिं जवानी सां तारुफ़ थियो असांजो, दिलि जो हिकु आवाज़ आयो, ॾाढो साफ़ आयो। जॾहिं जवानी सां तारुफ़ थियो असांजो, दिलि जो हिकु आवाज़ आयो, ॾाढो साफ़ आयो। छॾे छांवरो हिन जे नेणनि जो, विसारे पेचरो मन जे पेरनि जो, निकिरी पियासीं अंधेरनि खां आजपे जी ॻोल्हा में। करम बख्शी साहब, मेहरबानी, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। एंड शोएब अली मोवेरी साहब एंड अब्दुल खालिक साहब असांखे कमेंट करे रहिया आहिनि, असांजो दोस्त पहिरीं प्यारो महबूब माण्हू। एंड बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट वंस अगेन। असांजो दोस्त खैरपुर नाथन शाह खां कमेंट करे रहियो आहे। अब्दुल खालिक साहब लिखनि था, भाई जी भाईजान महिरबानी। करम बख्शी साहब फ्राम शदाद कोट का लिखन था त करम बख्शी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। वाह वाह, मां अव्हां जो खादिम, मां अव्हां जो खादिम ग़ुलाम रसूल जानी। वाह वाह, मां अव्हां जो खादिम ग़ुलाम रसूल जानी। ऐं करम बख्शी साहब, तव्हां बाहूं ॿधी रहिया आहियो ऐं कमेंट सां गॾो गॾु तव्हां दिलियूं बि मोकिले रहिया आहियो। सर महिरबानी, शाल सदाईं आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो। करम बख्शी साहब। बबलू बख्शी साहब असांजे दोस्त, चैंपियन प्लेयर, दिलेर माण्हू लिखनि था त बिल्कुलु ठीकु अदा, बिल्कुलु ठीकु अदा, महिरबानी। मोहम्मद हुसैन बख्शी साहब असांजो मामो सऊदी अरब खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था, महिरबानी। आबिद मुगेरी साहब लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त अदा, अल्लाह पाक अव्हां खे ख़ुशि रखे, आमीन। तमामु बहितरीन प्रोग्राम प्यारा, महिरबानी सर, तव्हां असांजे प्रोग्राम खे साराहियो आहे। आबिद साहब, शाल सदाईं ख़ुशि हूंदव। तव्हां लिखियो आहे त माशाअल्लाह, ज़बरदस्त अदा, अल्लाह पाक अव्हां खे ख़ुशि रखे, आमीन। तमामु बहितरीन प्रोग्राम प्यारा। मीर खालिद खान, मोस्ट वेलकम सर। करम बख्शी साहब कमेंट में लिखनि था त आमीन प्यारा भाउ, ऐं कुझु दिलियूं मोकिले रहिया आहिनि। रहमत ज़हरी साहब, असीं अव्हां खे भली कार चऊं था। रहमत ज़हरी साहब बि कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। असांजो दोस्त हुसैन बख्श सऊदी अरब खां, मीर खालिद खान मुगेरी साहब, तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहिया आहियो। आबिद मुगेरी साहब त असांजे पंहिंजे शहर कंबर खां ॿुधी रहियो आहे, महिरबानी। अॼु जे दौर ते नज़र विझण सां ख़बर पवंदी त हर तरफ़ समाजी मुआइशी ऐं सियासी मसइला आहिनि, जहिड़ो गुरबत, अण बराबरी, सिहत जूं सहूलियतूं न हुजण ऐं ॿिया केतिरा ई मसइला जेके समाज खे आहिस्ते आहिस्ते उॾोहीअ जीअं अंदरां खाई खोखलो करे रहिया आहिनि। उन्हनि सभिनी जो इलाज फ़क़ति तालीम आहे। बेशक सुठी तालीम ई हर बुराई ऐं मसइले जो हल आहे। अच्छा, शबीर बख्शी साहब असांजो दोस्त, महबूब माण्हू, मामा शबीर जानी, असीं अव्हां खे भली कार चऊं था। उन्हनि सभिनी जो इलाज फ़क़ति तालीम आहे। बेशक सुठी तालीम ई हर बुराई ऐं मसइले जो हल आहे। तालीम इहो दरवाज़ो आहे जंहिंजे खुलण सां सभु समाजी ऐं मुआइशी मसइला ख़तमु थी वेंदा आहिनि। तालीम न सिर्फ़ु गुरबत ख़तमु करे थी,
पर ॿियूं बि केतिरियूं बुरायूं, पर ॿियूं बि केतिरियूं बुरायूं ख़तमु करे छॾींदी आहे। पर अफ़सोस जो असांजे मुल्क में तालीम जो मयार इहो न आहे जेको हुजणु घुरिजे। मुल्क जी तक़रीबन अधु आबादी तालीम जी सहूलतुनि खां महरूम आहे, जंहिंजे करे बेरोज़गारी ऐं गुरबत जा मसाला वधनि था। असांखे मुल्क बचाइण ऐं तरक़ीअ लाइ तालीम खे बचाइणो पवंदो। उन लाइ मुल्क लाइ कुझु उहे उपाउ खणणु घुरिजनि। अच्छा, अचूं था कमेंटनि जे तरफ़ां। असांजो दोस्त करम मक्सी साहब असांखे शदादकोट खां ॿुधी रहिया आहिनि कंटिन्यूअसली। पंहिंजे दोस्तनि संगत साथियुनि सां रहमत ज़हरी साहब, अता हुसैन चांडियो साहब, आबिद मुगेरी साहब। अच्छा, आबिद जे नाले सां ॿ दोस्त आहिनि, आबिद मुगेरी, नालो बि हिकु जहिड़ो आबिद मुगेरी ऐं हू बि आबिद मुगेरी। असांजो दोस्त आबिद साहब लिखनि था त अदा साईं, करम मक्सी साहब जहिड़ा प्यारा ऐं सचा दोस्त क़िस्मत सां मिलंदा आहिनि। बिल्कुलु सर, तमामु बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। आबिद साहब, करम मक्सी साहब जहिड़ा प्यारा ऐं सचा दोस्त क़िस्मत सां मिलंदा आहिनि। शबीर मक्सी साहब असांजे कंबर खां कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। मामा शबीर मक्सी साहब, असीं मांखे भली कार चऊं था। तव्हां कमेंट में लिखियो आहे त माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त मामू। महिरबानी मामा शबीर जानी, महिरबानी। असीं वजा ख़ादिम आहियूं, महिरबानी। आबिद साहब लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह लाहौर मां। अच्छा, असांजो दोस्त खैरपुर नाथन शाह खां अब्दुल ख़ालिक साहब लिखनि था त तमामु ज़बरदस्त प्रोग्राम प्यारा, तमामु ज़बरदस्त प्रोग्राम प्यारा। अदा ग़ुलाम रसूल जानी, अल्लाह तव्हांखे सलामत रखंदो प्यारा। आमीन, महिरबानी सर। ये दुआऊं असांजे लाइ, ये दुआऊं त काफ़ी आहिनि। महिरबानी, शाल सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदव। करम मक्सी साहब लिखनि था त आबिद हुसैन मुगेरी लख कुर्बदा ऐं कमेंट सां गॾोगॾु कुझु ॿाहूं ॿधी रहिया आहिनि ऐं दिलियूं बि मोकिलिनि था। महिरबानी करम मक्सी साहब, महिरबानी। असांजो दोस्त चैंपियन प्लेयर डॉक्टर ज़ाहिद उस्ताद माण्हू, उहे कमेंट में लिखनि था त सर, माण्हू छो सोचींदा आहिनि त इंसान जी का कमज़ोरी इंसान जे कमज़ोर किरदार जी निशानी आहे। शायदि हक़ीक़त इहा आहे त नेक जो तसवर अक्सर तौर ते नरम, गुमराह, लाफ़ानी जी तसवरात सां सुञातो वञे थो, पर हक़ीक़त में इहो ई न आहे। एहसान केतिरनि ई मुस्बत ख़ूबियुनि जो हिकु निशानी आहे। ज़ाहिद साहब, तव्हांजा लफ़्ज़ असांखे रुआरण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ज़ाहिद साहब, तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखी रहिया आहियो। एहसान केतिरनि ई मुस्बत ख़ूबियुनि जो हिकु निशानी आहे, पर तमामु बेहिसेबी नाहे। इंसान जी कमज़ोर किरदार जी निशानियूं बिल्कुलु मुकमल आहिनि। असां सभिनी जे बारे में ॻाल्हाईंदासीं, मौज़ू ते बहस कंदे। महिरबान कमज़ोर इंसाननि जी हिकु निशानी आहे। तमामु बहितरीन सम्झाणी डॉक्टर ज़ाहिद साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। आबिद अली साहब लिखनि था त हाफ़िज़ आबिद अली मुगेरी, महिरबानी आबिद साहब, महिरबानी। हुसैन बख्श कमेंट में असांखे गुलाब जा गुल मोकिलनि था। शहीद जूणे जो साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि।
अच्छा, आबिद मुगेरी साहब लिखन था त साईं ज़ाहिद साहब खे रिप्लाई में लिखन था, जियो सरदार जियो महिरबानी। मीर सनाला खान मंगसी शदाद कोट खां चैंपियन प्लेयर दोस्त असांजो मासात जानी। मीर सनाला खान लिखन था त माशाअल्लाह माशाअल्लाह, मासात तमाम बेहतरीन आवाज़, मासात तमाम बेहतरीन आवाज़, मौला तव्हां खे सलामत रखे, सदाई खुश हूंदव, आमीन। महिरबानी प्यारा, महिरबानी। डॉक्टर ज़ाहिद साहब असांजो कमेंट वंस अगेन असां ॾे अची वियो आहे त सर माण्हू ईअं छो सोचींदा आहिनि त इंसान जी का कमज़ोरी इंसान जी कमज़ोर किरदार जी निशानी आहे। महिरबानी सर। खैरपुर नाथन शाह खां ख़ालिक साहब लिखनि था त अब्दुल ख़ालिक बूक, लख कुर्ब अदा जान, आमीन अदा आमीन। महिरबानी सर। अॼु कंबर में तमामु बहितरीन हवाऊं गुलियूं रहियूं आहिनि। शायदि इहा हवा हिन प्रोग्राम खे डिस्टर्ब कंदी बि हूंदी, सॉरी फॉर दैट। मंठार अली साहब लिखनि था हाय। आबिद मुगेरी साहब लिखनि था त करम मंगसी, महिरबानी अदा महिरबानी। अच्छा, रफ़ीक मंगसी साहब प्रोग्राम ज्वाइन कनि था। जी दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो किरास कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगी में ॿियनि जूं ख़ुशियूं जुड़ियल आहिनि। हाणे असांखे ॾियो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। मीर सनाला साहब, अल्लाह हाफ़िज़।